मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं अगरि कंहिंजे घर में फोतगी थी वञे, छा उहे घर वारा मर्द ऐं औरतूं 3 ॾींहंनि ताईं कपिड़ा बि चेंज न कनि ऐं गुस्ल बि न कनि? इहो अमल सही आहे या न? साईं सभ खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणी आहे, अगरि कंहिंजे घर में बि फोतगी थी वई आहे, औरतूं निमाज़ी आहिनि, अहिड़ी तरह मर्द निमाज़ी आहिनि, त उहे जेकॾहिं ॾिसंदा कपिड़ा पलीत थिया आहिनि न, त जेकॾहिं भले अॼु फोतगी थी आहे पर पढ़नि त निमाज़ आहे न, कपिड़ा पलीत आहिनि न, कपिड़ा मटायो, कोई टेंशन न आहे हुनजे अंदरि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न, यार अबे जो इंतकाल थी वियो पर पुटु जुनबी हुयो, यार शादीशुदा हूंदा आहिनि न बंदा, राति जो हाणे कहिड़ी ख़बर त यार सुबुह सां अबो गुज़ारे वेंदो, राति जो घरवारी सां बिस्तरी कई, हक़ अदाई कयईं, ऐं सुबुह सां ठका थी वियो, अबो गुज़ारे वियो। हाणे साईं हे त तड़ में, हाणे जेकॾहिं इहो विंजंदो न, असांजो माशरो ताणो छाड़ींदो, अड़े अबो मरी वियो, अॼु वितो आहे, ज़ालिम छाजे का न विझे, तड़ में हुयो, तड़ में त पोइ अबे जो जनाज़ो बि त न पढ़े न, कोई टेंशन न आहे। हा 3 ॾींहं गम जा आहिनि, घर जो कोई बि बंदो इंतकाल करे वञे न, 3 ॾींहं गम जा आहिनि, तव्हां ज़ीनत वारा कपिड़ा बि न पायो। हा साईं, पाण खे जेको शोबाज़ बि न रखो, पाण खे गम जी हालति में रखो, पर जेकॾहिं कोई माण्हू तड़ वारो आहे, जुनबी आहे, त उहो वञी करे विझे। नौजवान आहे, राति जो शैतानी तड़ पियो आहे, वञी करे उहो विझे, कोई टेंशन न आई। कपिड़ा पलीत थी विया आहिनि, कपिड़ा मटायो, भले पहिरें ॾींहुं फोतगी थी आहे, इन ॾींहुं कपिड़ा मटायो, सुभाणे तॾहिं ते वेठा, ॿिए ॾींहं ते जेकॾहिं अगरि कपिड़नि जी ज़रूरत पइजी वई न, अगरि जेकॾहिं कपिड़ा न मटाईंदो पोइ छा थींदो? नमाज़ न पढ़ंदो न, ऐं नमाज़ छॾणु केॾो वॾो अज़ीम जुर्म आहे। फोतगी जे अंदरि हक़ीक़त आहे 3 ॾींहंनि ताईं गम रखिणो आहे। जेकॾहिं कपिड़ा सही था रहनि, जिस्म बि पाक आहे न, त पोइ भले कपिड़ा न मटायो, इन ई कपिड़नि सां ॾिसो था पाक आहिनि त नमाज़ूं बि पढ़ो। हा साईं, जिस्म पाक आहे त नमाज़ूं बि पढ़ो, पर जेकॾहिं तड़ पियल आहे, अहिड़ी तरह कपिड़ा ख़राबु आहिनि, फोतगी वारे ॾींहुं बि जेको कपिड़ा चेंज करे सघो था, सुभाणे ते बि चेंज करे सघो था, ॿिए ॾाड़े ते बि करे सघो था, ज़रूरत पइजी वञे पोइ। घणा माण्हू चवंदा न साईं, हाणे जेकॾहिं कपिड़ा मटाईंदासीं त चवंदो यार अबो मरी वियो आहे, हे तूं कपिड़ा मटाया आहिनि, सर हे कपिड़ा इन करे मटाए थो, नमाज़ी बंदो आहे, हे नमाज़ी बंदो आहे, जेकॾहिं कपिड़ा न मटाईंदो, कपिड़ा पलीत अथसि, पोइ त नमाज़ी न पढ़ंदो, त केतिरो वॾो जुर्म थी वेंदो। त कोई टेंशन न आहे साईं, कपिड़ा मटाए सघो था, अहिड़ी त गुस्ल बि करे सघो था, विझी बि सघो था।